क़यादत में वकार सेंटर जी क़यादत में अली अहमद अरबेल जी क़यादत में असां तव्हां गॾु आहियूं। असांजो मक़सदु जेको इहो आहे सिंधू दरिया ते जेके 6 कैनाल ठाहिया पिया आहिनि नाजाइज़ कैनाल जेकी चइजे उहो असां सिंध वासी त हमेशह सिंध जे लाइ आलम सभु जे लाइ भिटाई जी ॿोली जेका मूं ॻाल्हाई दुआऊं आहियूं पर उन दुआउनि जे बदिले में असांखे रोआड़े ऐं अखियुनि में ॻोढ़ा कराए ते असांखे तरबत जूं धिका मजबूर कयो आहे। इन जे लाइ असां गॾु थियूं त हिन ते सिंधू दरिया ते असां जेका शहर जी जेका हैसियत रखे थो दरिया पाणी इंसान खे जीअण जे लाइ उन ते 6 कैनाल ॾे असांखे असांजी ज़मीनुनि खे असांजे ईंदड़ नसुल खे तबाह करण जी जेका साज़िश कई वई इन साज़िश खे ख़तमु करण जे लाइ इन जे लाइ आवाज़ उथाइण जे लाइ असां तव्हां हिते गॾु थिया आहियूं। मुंहिंजा साईं असां फ़क़ीर अली अहमद अरबेल खे चवंदो पाण अचे जेको सो मुख़्तसर ख़िताब करे त जीअं असां तव्हां सभिनी जेको हिकु आवाज़ थी करे पीर सरदार जे सॾ ते गॾु थिया आहियूं ऐं हुनखे लबे नाराए विलाया बस पागारा पीर बेदर वञ मां मंगणा दाइम दस्तगीर जंहिं ॾुखिया डोली चाढ़िया। अॼु असीं जेको हिते गॾु थिया आहियूं पीर साईं सरदार जे हुकुम ते गॾु थिया आहियूं। अॼोको ॾींहुं जेको आहे जेको हिननि कानून कढियो आहे त सिंधू दरिया मां 6 नवां कैनाल जेकॾहिं सिंधू दरिया मां 6 नवां कैनाल पोइ ते जेकॾहिं निकिरंदा त सिंध ते गैराबादी थी वेंदी। सिंध जो पाणी ते जेको धाड़ो लॻे पियो उन लाइ असीं गॾु थिया आहियूं। इन में को सियासी प्रोग्राम कोन्हे। हिन में सिंध जे सभिनी दोस्तनि खे हर क़ौम खे हर माण्हू खे असीं जेको आहे सो चऊं था त महिरबानी करे इन मसइले लाइ सभु गॾु थियो छो त हीउ सिंध जे पाणी ते धाड़ो आहे हीउ असांजे बचनि जी रोज़ी ते धाड़ो आहे। महिरबानी करे तव्हां सभु गॾु निकिरंदो ऐं हिन कारे कानून खे पाण खे ख़तमु कराइणो आहे पाण खे एहतिजाज करणा आहिनि पाण खे कोर्टनि में हलणो आहे ऐं हीउ जेको कारो कानून हिननि पास करायो आहे असांजे सिंध जे पाणी ते धाड़ो आयो आहे इहो असीं कॾहिं बि धाड़ो क़ाबिल क़बूल कोन कंदासूं। इंशाअल्लाह ताला पीर साईं सरदार जी क़यादत में आला अहकाम जेके उन्हनि जी क़यादत में असीं हीउ कानून जेको आहे सो नामंज़ूर कयूं था ऐं नामंज़ूर रहंदो ऐं कॾहिं बि हीउ असीं कानून पास थियण कोन ॾींदासूं। इंशाअल्लाह सभु सिंध जी आवाम जेके बि असां सां गॾु आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी ऐं जेके बि असां सां गॾु न आहिनि उन्हनि खे बि असीं जेको आहे सो अर्ज़ु रखूं था त असां सां गॾु थियो ऐं हिन कानून खे पाण नाकाम कयूं। हीउ सिंध जी क़ौम ते धाड़ो आहे सिंध जे पाणी ते धाड़ो आहे सिंध जी आवाम ते जेको धाड़ो लॻो आहे पाणी जेको आहे पहिरीं सिंध जूं ज़मीनूं खपायूं वयूं सिंध पाण खपाई वई हाणे सिंध जो बचियल पाणी जो 120 ज़रदारी माफ़िया खपाए छॾियो आहे तो इहो असांखे नामंज़ूर आहे। इन लाइ असांखे हर क़ौम हर ज़ात खे गॾु बि एहतिजाज करणो आहे ऐं हिन कानून खे नामंज़ूर कराइणो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। मुंहिंजा साईं इमाम हुसैन जो पाणी जदीद बंदि कयो उन जे लाइ नथी थी फरमायो क़यामत ॾींहुं अलाह खे दाह ॾिनो दरिया तुंहिंजे मथां पर हिन वक़्तु जेका ज़रूरत इहा दाह असां वक़्त जे हुक्मराननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं आर्मी जेका उनखे दाह ॾींदासीं ज़िंदगी में रही करे क़यामत अञा परे आहे पर इन जे लाइ औरंगज़ेब सां ऐं डॉक्टर अलाइजोड़ खे पाण जे मुख़्तसर जीअं त अॼोके एजेंडा जेका आहे पाणीअ जे बारे में असां GDA सरबराह पीर साईं पागार जे तरफ़ां ऐं ॿिया बि हुनजा हिमायती जेके बि असां हिते गॾु थिया आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी। दरअसल छा आहे सिंधूअ मां जेके कैनाल कढिया पिया वञनि 6 कैनाल सिंध में अॻुमई 3 डिस्ट्रिक्ट अहिड़ा आहिनि बदीन ठठो ऐं सिजावल उन जूं के दियूं अहिड़ियूं आहिनि जेको सिंधू दरिया पंहिंजो समुंड गड़कायो आहे। दरअसल छा आहे त सिंधूअ में पाणी ईंदो त असांखे पलो बि किरोड़े रुपयनि जो मिलंदो ऐं असांजी मच्छी बि थींदी असांजा बेला पाणी इंसान जी ज़िंदगी आहे ज़िंदगीअ खां सवाइ इंसान रही नथो जीवत इंसान तोड़ सभिनि जे लाइ ऐं पीर साईं पागार जो हुकुम आहे हीउ तव्हां पंहिंजनि प्रेस क्लबनि में जेके रिकॉर्ड करायो इंशाअल्लाह ताला हिननि जो हाणे निकाह टूटण वारा बिलू बोल रहा है कि भाई हमारा निकाह टूट रहा है। इंशाअल्लाह ताला पीर साईं हिननि खे अहिड़े हंधि साईं यूनुस बाबा चयो त हिन पीउ खां बि सिद्ध पुरींदासीं हिननि पंहिंजे पेर ते पाणे कोड़ो आहे। इंशाअल्लाह ताला असीं सभु मुतहद थी हिननि कुफर मां सिंध खे आज़ादु करंदे ऐं जेको पंहिंजे वॾनि खे ख़ुशि करण लाइ कैनाल कढिया विया आहिनि जेके बि हिननि जेको पंहिंजे सदर त बाबा तूं आई न सिंधी त तूं आई न कैनाल पियो कढी तूं त पंहिंजी सही न कर हू पंहिंजी सही सां पाण सभिनि सिंध खे विकिणी रहियो आहे। इंशाअल्लाह ताला इनखे पाण कामयाब थियणु कोन्हे पीर साईं जो हुकुम थींदो पाण हुन कैनालनि ते बि हलंदा हक़ सच
ताते जा कंद पोप नारानी जा भेज पागा गर्मी के माहौल के ॾिसंदे ऐं असांजे सिंध जे एडिशनल जनरल सेक्रेटरी फंक्शनल साईं मोहतरम वकार हुसैन गडकरी पाण अचे पाण किताब महिरबानी नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मेरे दोस्तों साथियों, सिंध धरती के गयूर बेटो, पाकिस्तान फक्शल मुस्लिम लीग के अहदेदार जिम्मेदारान साथियों, साफ़ी भाइरों, सोशल मीडिया जा साथियों, अस्सलामु अलैकुम भेज बागारा। दोस्तों 8 जुलाई ते प्रेसिडेंट हाउस में हिकिड़ी मीटिंग थी। मां थोरो पसे मंज़र में वञणु चाहियां थो। उन मीटिंग में गैर कानूनी गैर आईनी सदारत जी सीट ते वेठल माफिया जो डान सिंध ऐं पाकिस्तान के तबाह कंदड़ ऐं बर्बाद कंदड़ नाले जो सदर आसफ अली ज़रदारी हिकिड़ी मीटिंग को ठाहे थो ऐं उन मीटिंग में अरसा एक्ट ते ऐं सिंधु दरिया ते अरसा एक्ट में तरमीम करे थो, तरमीम जी तजवीज़ ॾे थो ऐं सिंधु दरिया ते 6 केनाल कढण जे लाइ पंहिंजे मनपसंद आकान सां गॾु वेही हिकिड़ी मनसूबा बंदी जोड़े थो ऐं इहो बि साण स्टेटमेंट ॾे थो त इन जे खिलाफ़ को बि आवाज़ न उथारींदो। मां वेठो आहियां। मुंहिंजा भाइरो दोस्तो ऐं साफ़ी साथियो, सिंध ऐं सिंधु दरिया पाकिस्तान न पर पाकिस्तान ठहण खां बि हज़ारे साल पुराणी तारीख़ रखे थो। सिंध धरती जो ऐं सिंधु दरिया जो जेको पाण में तसलसल आहे ऐं तहज़ीब सकाफ़ती तमदुन आहे, उहो हज़ारों साल पुराणो सियासी समाजी इख़लाक़ी ऐं शऊरी तमदुन ऐं मिलाप आहे। इनखे असां नेचुरल रिलेशन बि चई सघूं था त सिंधु दरिया जो ऐं सिंध जो कुदरती ॻांढाइपो आहे। इन जे खिलाफ़ 8 जुलाई ते गैर कानूनी गैर आईनी सदर हिकिड़ी नाकाम मनसूबा साज़ी जे तहत पंहिंजे आकान सां वेही हिकिड़ी मनसूबा साज़ी जोड़े थो जंहिंजो नालो आहे पाकिस्तान ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम। उन पाकिस्तान ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम जे तहत 60 लख एकड़ ज़मीन के आबाद करण जो मंसूबो ठाहियो थो वञे। मूंखे ऐं असांजी पार्टी GDA जे ॿियनि पार्टियुनि वटि जॾहिं उहे मुसवदा रखनि था, उन एक्ट जे ख़िलाफ़ असां हिकिड़ी हिकमत अमली ठाहियूं था त ॾिसूं था त 12,60,000 एकड़ ज़मीन सिंध जी जंहिंते इन पाकिस्तान ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम जे तहत आबादकारी जो मंसूबो ठाहियो थो वञे। हाणे टोटल जेकॾहिं असां कैलकुलेशन कयूं सिंध ऐं पंजाब जे हेठां इलाइक़े जी त उहा 60 लख एकड़ ज़मीन ठहे थी। मुंहिंजा दोस्तो भाइरो साथियो, तव्हां सभु ज़मींदार आहियो, हारी आहियो, तव्हांजो ज़मीननि सां तालुक आहे। शहर जे माण्हुनि खे त चई सघूं था, आगाही कोन्हे, पर तव्हांखे ख़बर आहे त जेॾीमहिल कती पाण वोण कयूं था त वाराबंदी थिए थी, सारियूं कयूं था
वाराबंदी थिए थी। पाण विचोली सिंध में वेठा आहियूं पर पाणी कोन्हे। आख़िर में पूछड़ी में जेको हाल आहे, आऊं 5 ॾींहं GDA जी क़यादत सां गॾु कराची मां 15 अक्टूबर ते निकिरंदासीं। मार्च वठी साईं ज़ैन शाह जी क़यादत में ठठो, सजावल, गोड़ी बारो, नालो छा आहे, गोलाड़की में मुख़्तलिफ़ हंधनि ते असां वियासीं त अॻे ई 7 लख एकड़ ज़मीन समुंड गड़काए चुको आहे। जेकॾहिं डाउन स्ट्रीम तां हेठि पाणी न वियो त इहो समुंड चढ़ंदो ईंदो ऐं अची हैदराबाद खे रसंदो, अची मीरपुर ख़ास खे रसंदो। बदीन ऐं ठठो ऐं सजावल त अॻे ई गड़काए चुको आहे। ऐं तव्हां वटि बि पाणी जो हुजणु मुंहिंजे ख़्याल में ऐं असांजे जेके एग्रीकल्चर माहिर आहिनि हुननि जी रिसर्चनि जे मुताबिक़ कोटड़ी बिराज खां हेठि पाणी न हूंदो ऐं गुड्डू बैराज बि 80% मुतासिर थींदो। त पाण सम्झी सघो था त गुड्डू बिराज खां पोइ जेके वाह निकिरनि था जंहिंमें मुख़्तलिफ़ बिराज ऐं नारोबिक केनाल बि आहे त हुननि मां पाणी किथे हूंदो। त असां इन मनसूबा साज़ी, नाकाम मनसूबा साज़ी ऐं माफिया जे डान, करप्ट हुक्मरान जंहिं सिंध जे इदारनि खे पहिरीं तबाह ऐं बर्बाद करे चुको आहे। असांजी सियासत ख़त्म ऐं नापीद करे चुको आहे। सिंध जो को बि इदारो हींअर महफ़ूज़ न आहे। अदलिया बि महफ़ूज़ न आहे। अदलिया जे मथां बि नाम निहाद लीडर चूंडराए अदलिया खे पंहिंजी गर्दन मुड़ोड़े चुको आहे। तो मुंहिंजा प्यारा दोस्तो, साथियो ऐं बुज़ुर्गो, सिंध जी वहदानियत खे बचाइण जे लाइ, पंहिंजे फंडामेंटल राइट जे लाइ, पंहिंजे बुनियादी हक़ जे लाइ तव्हां सभिनी खे ॿाहिरि निकिरणो पवंदो। पंहिंजी नस्लनि जी बका जे लाइ, सिंधू दरिया जे वजूद जी बका जे लाइ तव्हां सभिनी खे ख़ुदा जे वास्ते जेकॾहिं ॿाहिरि न निकितो तव्हां जूं नस्लूं तव्हांखे कॾहिं बि बख़्शंदियूं कोन। सूरे बादशाह इन धरती लाइ इन करे कुर्बानी कोन ॾिनी हुई त इन जे ठहण खां पोइ चंद मुफ़ाद परस्त अनासर, चंद गोरनि जा टाउट, चंद करप्ट माफिया तव्हां ऐं असांजे हक़ूक़नि ते क़ाबिज़ थिए। लिहाज़ा मुंहिंजा साथियो, मां चवंदो हलां त 15 अक्टूबर ते असां पैदल मार्च करे 5 ज़िलनि जो दौरो करे जॾहिं बदीन में जलसो कयो त लखे माण्हू हुन में हुआ। साईं सदुद्दीन शाह उन जी साईं सरदार जे हुकम ऐं साईं सदुद्दीन शाह जी क़यादत में असां दर जंग ऐं उन पसमानदा चइनी ज़िलनि में घर घर घिटी वियासीं। उते जे माण्हुनि खे शऊर ॾिनोसीं। हयाज लतीफ़ पलेजो साहब, साईं ज़ैन कुरैशी साहब ऐं मुख़्तलिफ़ लीडरान, PTI जा लीडरान, जमात इस्लामी जा लीडरान, जिन माण्हुनि खे शऊर ॾिनो त इन गैर कानूनी सदर जेको चंद मुल्क दुश्मन नासरनि जी साज़िश जे तहत हींअर ऐवाननि में वेठो आहे ऐं तव्हां ऐं असांजे मुस्तक़बिल जा फ़ैसिला वेठो करे ऐं तारीख़ी फ़ैसिला वेठो करे, हुनखे इहो हक़ न आहे। पहिरियों फेज़ असां मुकमल कयो, उन खां पोइ असां अॼु पूरी सिंध में GDA जी क़यादत, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जी क़यादत जे हुकम ते तहसील वाइज़ हिकिड़ो प्रोटेस्ट प्रेस क्लबनि जे आॾो जेको आहे उहो कयूं पिया। ऐं तव्हां साथियुनि खे, साफ़ी दोस्तनि जी तवसत सां शहर जे शऊर खे, सिंध जे शऊर खे, सिंझोरो जे शऊर खे असां इहो ॿुधाइण था चाहियूं त इहा का सियासी पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग न आहे। इहा तव्हां ऐं असांजे वजूद जी बका जी जंग आहे। इहा तव्हां ऐं असांजी नस्लनि जी बका जी जंग आहे। अचो असां सां गॾिजो, महिरबानी करे। ही तारीख़ ही इक़्तिदाम आहे, इन में पंहिंजो हिसो ज़रूर विझो। इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हां तारीख़ में रक़म थी वेंदो, तव्हां तारीख़ में लिखिजी वेंदो। इहो मुंहिंजो को सियासी पॉइंट स्कोरिंग न आहे।
इन जे करण सां मूंखे को इक़्तिदार या को कुर्सी न मिलंदी। इहा मुंहिंजी नस्लनि जी जंग आहे, मुंहिंजे नंढड़े जी जंग आहे, मुंहिंजे मुस्तक़बिल जी जंग आहे। मुंहिंजे इन नंढड़े जो मुस्तक़बिल इन सां वाबस्ता आहे। जेकॾहिं पाणी न हूंदो, पाणी ऐं हवा इहा हिकिड़ी बेसिक इंसान जे जापे जी शइ आहे। जेकॾहिं पाणी बंदि थी वेंदो त मां सम्झां थो तव्हां हिन धरती तां सभु उतास थी वेंदो। लिहाज़ा महिरबानी करे तव्हां दोस्तनि जी तवसत सां सिंध जे शऊर, सिंध जे हक़ीक़ी वारसनि जे इन एहतजाज जी सूरत में मीडिया जी तवसत सां बाला ईवाननि ताईं इहा ॻाल्हि पुॼाइणु चाहियां थो त महिरबानी करे अपनी आंखें खोलें। आप देखें, बलोचिस्तान पहले ही लहू लहान है। आज वहाँ बलोचिस्तान की हालत जो है वो आप सबके सामने है। नेशनल और इंटरनेशनल लेवल पे जो एक बयानिया बन चुका है, आप में ताकत नहीं है उसको रोक सको। केपीके लहू लहान है। 5 डिवीजनों में आज गवर्नमेंट की रिट नहीं है। पंजाब में सियासी इस्तेहकाम है, सियासी इस्तेहसाल है, और सिंध का पानी बंद कर आप एक गैर यकीनी सूरत हाल पैदा करना चाहते हैं। आखिर आपके इन मंसूबों के पीछे है क्या? खुदा ना खास्ता क्या आप भी उन दुश्मन अनासर से मिले हुए हो जिनके ये इरादे हैं कि पाकिस्तान को गैर मुस्तहकम किया जाए, पाकिस्तान को तोड़ा जाए? तो मैं आपको मीडिया की तवसत से ये पैगाम पहुंचाना चाहता हूं कि इंशाअल्लाह अल अज़ीज जब तक सूर्य का एक एक फॉलोअर जिंदा है, जब तक सूर्य का एक एक फॉलोअर, एक एक अकीदतमंद जिंदा है, पीर पागारों का एक एक हुबदार और सच्चा मुरीद जिंदा है, आप इस धरती की तरफ मैली आंख उठाकर बंद नहीं दे सकते। आज तो हम अपनी हदूद में रहकर ये प्रोटेस्ट एहतजाज रिकॉर्ड करा रहे हैं, लेकिन अगर आपने हमारे इस धरती की जो जुग्राफियाई हालत है उसकी तरफ मैली आंख भी उठाई तो हम आपकी आंखें निकाल लेंगे। पाकिस्तान जिंदाबाद, भेद बगारा। सुता उथी जाग निंड न कजे एतरी सुल्तानी सुहाग निंडू न मिले। असां आला हज़रत पीर सरदार जे हुक्म ते तालका सिंझोरे जे प्रेस क्लब ते पहुतासीं। असांजे मोहतरम साईं वकार हुसैन जट असांखे इल्मी मालूमाती ख़ूबसूरत अंदाज़ में ॼाण ॾिनी ऐं हिन जेका प्रोपेगेंडा जेका दरिया ते हले पई उन जे लाइ असांखे ॼाणी बग़ैर कंहिं देर जे। असांजे मोहतरम ज़िले सांगड़ जे सिंध जे सरवाण ऐं सिंध जी सूंह असांजे मोहतरम वरिया फ़कीर खे अर्थ पाण ते कलम इंतज़ार करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजा अज़ीज़ दोस्तों, पीर संजन खां जेके बि वास्तेदार जमायत दोस्त, अस्सलाम वालेकुम। जीअं त ही पाणी जो मसइलो आहे, इहो पाणी जो मसइलो रुॻो सिर्फ़ु अॻे बि कपास कंदा हुआ त ही जेको सूर्य बादशाह खे हुकूमत मिली वई त जमायत इक़्तिदार में हूंदी ऐं ॿिया तरजीह वेंदा। हीउ जेको मसइलो आहे इहो दुकानदार जो, वापारी जो, कारखाने वारे जो, उहो बि सिंध में जेको बि रहंदड़ आहे, पर एतिरे क़दुरु जो पाणीअ जो पखी पखड़ जो बि मसइलो आहे उहो हिन पाणीअ सां वाबस्तु आहे। अॼु तव्हांखे ख़बर हुजे परवेज़ मुशर्रफ जे वक़्त में बि हिकु इदारो न निकिरी सघिया, पर हीअ सिंध जे सौदागरनि सिंध जो सौदो कयो आहे ऐं रुॻो बकवास था कनि। कल्ह असां बयानु ॿुधो बिलावल जो त असां 26 जी जेको आइन जी तरमीम जे पुठियां हुआसीं। हाणे बाबा 26 तव्हांजी तॾहिं थींदी जॾहिं तव्हां कयो 26 जी तरमीम त तुंहिंजो पीउ जेको आहे त सिंध जे जेको आहे सिंध जी वीचारी खे उनजे डेथ वार्ड ते सही करे रहियो आहे। अवां ज़मीनूं पंहिंजे इक़्तिदार खां अथनि, सभु सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे ॿियनि धारियल माण्हुनि खे इलाट करे छॾियूं आहिनि ऐं रहंदो पाणी बि जेकॾहिं तव्हां पाणी जो इलाट करे छॾियो त हीअ सिंध वारा वीचारा केॾा वेंदा। आईंदा जेको नस्ल आहे उहो हिते शायदि रहण जे लाइक़ु न थींदो, पर इंशाअल्लाह
ये जंहिं गादीअ तकलीफ़ुनि सां क़ुर्बानी सां हीउ मुल्क वरितो आहे ऐं उन जो रत हिन मुल्क में उन जो अॼु गादी वारो आहे इंशाअल्लाह। कॾहिं जॾहिं बि ॾुखियो वक़्तु ईंदो त उहा ई गादी जंहिं पंहिंजी क़ुर्बानी ॾिनी आहे उहा हिन मुल्क लाइ क़ुर्बानी ॾिनी। जंग जो वक़्तु हुजे, बुरो वक़्तु हुजे, कहिड़ो वक़्तु हुजे, पर मुल्क लाइ पीर पागारी क़ुर्बानी ॾिनी आहे, पीर पागारे जे वास्तेदारनि क़ुर्बानी ॾिनी आहे। ऐं असां उमेद था कयूं त हीअ जेके पंहिंजे इक़्तिदार जे ख़ातिर हाणे बकवास पियो करे त मुंहिंजो जेके आहे नवाज़ शरीफ़ शहबाज़ शरीफ़ जेके असां सां वाइदो न पारिया, हिन सिर्फ़ु इहो कयो 26 जेका तरमीम हुई उन लाइ कयो हुई त मूंखे इहो इक़्तिदार ॾिनो वञे त आऊं इहा तरमीम पर उहा जेका पास कराइण वारनि कराया, हिन त कान कराई। हाणे गॾी हड़ी कढियूं चढ़ियूं जीअं यज़ीद रड़ियूं पिया कयूं त राम रासा इमाम हुसैन खे शहीद करायो, शहीद करण वारा हाणे उहा ई साॻियूं यज़ीद वारियूं रड़ियूं ही पाण करे रहिया आहिनि। छाकाणि हुनखे वज़ीर आज़म जो उहिदो न मिलियो ऐं अलाह साईं एतिरो आहे हिन क़ौम ते ज़रूरु रहम कंदो त अहिड़ा खदरा जेकॾहिं मुल्क जा हुकुमरान थिया त माण्हू असां सॼी जमात खे उन्हनि जी महिरबानी। पर ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे हिन में सभु माण्हू रुॻी जमात खे फर्क़ु कोन्हे, पर सभिनी माण्हुनि खे जेके बि सिंध जे रहण वारा आहिनि उन्हनि खे हिन ॻाल्हि में हिसो वठणु घुरिजे। छाकाणि सभिनी जो जियापो आहे। असां खां त असां जेके आहियूं जमात जा त ग़रीब माण्हू आहियूं, असां खां त ॿिया वॾेरा आहिनि। छाकाणि उन अंग्रेज़नि जे दौर में उन्हनि खान साहब खान बहादुर जा नक़ब वरिता, उनखे वॾियूं ज़मीनदारियूं स्टेट मिलियूं, ज़रूरत त उन्हनि जी थींदी। असां त वरी बि बुख ते बकरी ते ढॻी ते गुज़ारो थी थो सघे। इन्हनि जो बुरो हाल थींदो, इनखे सोचणु घुरिजे त अहिड़े वापार खे सिंध में नाहे उनजे रहण जी ज़रूरत। ऐं सिर्फ़ु इहो ॾांहुं था कनि त असेंबली जेकॾहिं बिल पास कराए अथनि उहो असेंबली ताईं महदूद आहे, उन जो नोटिफिकेशन न उन जो को फ़ाइदो वठंदो अथव असेंबली जी हालत जेकॾहिं करे। अॼु ज़रदारी सिंध जी जेका इन ते सही कई अथसि उहा सिंध जो हिकिड़ो मौत आहे। जेकॾहिं सिंध करे सिंध लाइ क़ुर्बानी इक़्तिदार छॾे अचे हिते त असां वाइदो था कयूं त उन जे पुठियां बसि हलण लाइ तयारु आहियूं, पर सिंध जे हक़ जी भलाई लाइ ईंदो त असां उनजे लाइ। बाक़ी सिंध जे दुश्मन खे त असां अॼु बि ज़ुबान बि उन जी मुखालफ़त रहंदी ऐं इंशाअल्लाह हीउ जेको वक़्तु आहे सो जेको जमायत